निसार बेशुमार बेशुमार अयाज तेरे जानिसार बेशुमार बेशुमार अयाज तेरे जानिसार बेशुमार बेशुमार हर दौर वीडियो जो हर दौर वीडियो जो हर दौर वीडियो जो हर दौर वीडियो जो सिंध जो रहबर सिंध जो चीफ अयाज लतीफ असी कौमी अवामी तहरीक की तरफा अज ते शाहपुर चाकर प्रेस क्लब जे अॻियां गॾु थी आहियूं। असांजो सबब इहो ई आहे त सिंध जे शऊर खे दॿाइण जी जेका हींअर कोशिश कई पे वञे, जेको सिंध लाइ ॻाल्हाए थो, सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हाए थो, उन शऊर जी दॿाइण जी हींअर जेका हुकूमत कोशिश करे पई, असां उनजी मुज़म्मत कयूं था। ताज़ो सिंध जे सगारे आवाज़ मोहतरम अयाल लतीफ़ अली जो के NCCI जेका FI जी हिकिड़ी टीम आहे, उन्हनि माना कराची में उनखे घुरायो आहे। सबब छा आहे? सबब इहो आहे त अयाल लतीफ़ अली जो सिंध जो सगारो आवाज़ आहे। अयाल लतीफ़ अली जो सिंध जो ज़बरदस्त नमूने सां केस विढ़ंदड़ हिकिड़ो आवाज़ आहे। अयाल लतीफ़ अली जो सिंध जे उर्दू चैनलनि खां वठी, सिंधी चैनलनि खां वठी, इंग्लिश चैनलनि ताईं ऐं एतिरे ताईं ॿाहिरीं मुल्कनि में जेको अयाल लतीफ़ अली जो मौक़िफ़ रखे थो, जेको अयाल लतीफ़ अली जो सिंध लाइ ॻाल्हाए थो, जेको अयाल लतीफ़ अली जो सिंध जे माण्हुनि खे शऊर ॾिए थो, जेको अयाल लतीफ़ अली जो सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे नौजवाननि खे बेदार करण जी हिकिड़ी कोशिश कई आहे, उन कोशिश खे, उन बेदारी खे दॿाइण लाइ ही जेके हुकूमती जेके हुरबा हलाइनि पिया, असां उन्हनि हुकूमती हुरबनि जी मुज़म्मत कयूं था। असीं चऊं था त सिंध जो हर आवाज़, सिंध जो हर बाशऊर माण्हू, सिंध जो हर ललकार, सिंध जो हर आवाज़ ॾींदड़ माण्हू अयाल लतीफ़ अली जो आहे। अयाल लतीफ़ अली जे सां गॾु हूंदो। तव्हां ॾिसंदो त सुभाणे लखनि जे तादाद में जेका NCCI जेका ऑफिस आहे, उन साम्हूं लखनि जे तादाद में पंहिंजे महबूब क़ाइद मोहतरम अयाल लतीफ़ अली जो आजियां कंदा ऐं उन्हनि खे ॿुधाईंदा त सॼे सिंध जो शऊर अयाल लतीफ़ अली जो सां गॾु आहे। सुभाणे हर टोपी अजरक जी पाण ॾियारो मल्हायूं था, ईअं ई सुभाणे अयाल लतीफ़ अली जो सां यकजहतीअ जो ॾियारो आहे। ऐं सिंध जे हर बाशऊर खे चवां थो, अचो त सुभाणे पाण गॾु थी कराची में हिकु आवाज़ थियूं ऐं किरोड़नि जे तादाद में गॾु थी उन्हनि दुश्मननि खे, हुकूमती मकारनि खे, जेको ताज़ो इन्हनि मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जो ड्रामो करे रैलियूं कढियूं, उहे ई सिंध जे माण्हुनि खे दॿाइण जी कोशिश कनि पिया, उहे सिंध खे विराइण जी कोशिश कनि पिया। असीं उनजी मुज़म्मत कयूं था। सिंध जो हर बाशऊर माण्हू अयाल लतीफ़ अली जो सां गॾु आहे। सिंध जे वहदत ऐं वजूद ते ॻाल्हाईंदड़ ऐं सिंध खे विराए कराची खे अलॻि सूबो बणाईंदड़ ऐं पाणीअ जे ख़िलाफ़ भरपूर मौक़िफ़ रखंदड़ ऐं सिंध में दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ सिंध जे सगारे आवाज़ मोहतरम अयाल लतीफ़ अली जे ते जेको FI वारनि नोटिस जारी कयो आहे, असीं हिन जी मुज़म्मत कयूं था ऐं हुकूमत जे अहिड़े शर्मनाक ऐं किरियल अमल जी असीं मुज़म्मत कयूं था। असीं सभु अयाज़ साहब सां गॾु आहियूं। सिंध जो बच्चो सिंध जो ॿुढो ॿार अयाज़ साहब सां गॾु आहे। जीअं सिंध FI जे तरफ़ां जेको अयाल लतीफ़ अली जो साहब खे नोटिस ॾिनो वियो आहे, सिंध जे वहदत ते वार कयो वियो आहे, सिंध जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई वई आहे। पर सिंधी क़ौम, तव्हां इहो ॿुधी छॾियो त अयाल लतीफ़ अली जो हिकु उहो लीडर, उहो अॻवान आहे जंहिं सिंधी क़ौम खे घर घर वञी, शहर शहर वञी जाॻायो आहे, इल्मु ॾिनो आहे। सिंधी माण्हू सुजाॻ थी चुका आहिनि। सुभाणे लखनि जे तइदाद में कराची में ईंदा ऐं FI वारनि खे ऐं गवर्नमेंट खे इहो ॿुधाईंदा त सिंधी माण्हू मुतहद आहिनि। सिंध खे तव्हां कॾहिं बि टोड़े कोन था सघो। सिंध खे जेको टोड़ण जी तव्हां साज़िश रखी आहे, इहा तव्हांजी नाकाम थींदी। जीअं